मामले ते वधीक तफ़सील मालूम कयूं था। नओं देरो मां नूर मोहम्मद हुमरो खां। नूर मोहम्मद, आगाह कजो, पीपी चेयरमैन हिते पहुची चुको आहे। नओं देरो ऐं गढ़ी खुदाबख्श में सिक्योरिटी इंतजाम सख्त किया विया आहिनि। शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी चोॾहीं वरसी मल्हाइण लाइ गढ़ी खुदाबख्श भुट्टो में तयारियूं मुकम्मल कयूं वयूं आहिनि। वरसीअ जे मौक़े ते स्टेज जे साम्हूं वॾो हिकिड़ो जलसेगाह तयारु कयो वियो आहे, जंहिंमें सिंध समेत मुल्क जे कुंड कुर्छ खां पार्टी कारकुन जियाला तोड़े वर्करनि जा काफ़िला अचण जो सिलसिलो बि शुरू थी वियो आहे। काफ़िलनि जे सूरत में जेके जियाला गढ़ी खुदाबख्श भुट्टो पहुची रहिया आहिनि, उहे शहीद क़ाइदीन जे मज़ारनि ते हाज़ुरी भरे अक़ीदत पेश करे रहिया आहिनि ऐं जज़्बाती अंदाज़ में नारेबाज़ी पिणु करे विया आहिनि। जॾहिं त जलसे में ईंदड़ कारकुननि तोड़े जियालनि जे लाइ मुख़्तलिफ़ ज़िलनि सूबनि खां ईंदड़ कारकुननि जे लाइ ज़िलई वाइज़ कैंपियूं पिणु क़ाइमु कयूं वयूं आहिनि। जॾहिं त मज़ार जे खाॿे पासे में हिकु तिबी जेका कैंप क़ाइमु कई वई आहे त जेकॾहिं अचानक ई कंहिं जियाले जी को तबियत ख़राबु थिए त उनखे जीअं दवाऊं फराहम कयूं वञनि। जॾहिं त उन कैंप ते ई जेके हिन जा लीडर आहिनि, अॻुवान आहिनि पीपुल्स पार्टीअ जा, उहे सुभाणे रत जो अतियो पिणु ॾींदा। वरसीअ जे चेयरमैन ते बिलावल भुट्टो ज़रदारी नओं देरो हाउस पहुची वियो आहे, जॾहिं त सिक्योरिटीअ जे इंतज़ामनि खे इंतिहाई सख़्तु कयो वियो आहे। उन जे करे 6800 पुलिस एहलकार ऐं ऑफिसरनि खे मुक़ररु कयो वियो आहे। मज़ार में जेका जलसेगाह में जेके जियाला अंदरि दाख़िल थींदा, उन्हनि जे लाइ 7 गेटियूं खोलियूं वयूं आहिनि। 70 वॉक थ्रू गेट्स लॻायूं वयूं आहिनि, जितां उन्हनि खे तलाशीअ बैदि जलसे में छॾियो वेंदो। अंदरि मज़ार में दाख़िल थियण जे लाइ अलॻि वॉक थ्रू गेटियूं लॻायूं वयूं आहिनि। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ नूर मोहम्मद।